जी बिल्कुल हिन वक्त मां मौजूद आहियां सिमशाख वटि। हिते कुछ देर पहिरियां बलूचिस्तान जी इंतज़ामिया तरफ़ां हिते सिमशाख खे जेको आहे कट हणण जी कोशिश कई वई, जंहिंसां ही जेको सिमशाख वारो पाणी आहे उहो जैकबाबाद ॾांहुं वञी सघे पियो। लेकिन हिते कुछ ॻोठाणनि जेके हिते मौजूदु हुया रस्तनि ते रोडनि ते साइड में जेके रहनि पिया उहे फ़ौरन निकिरी आया ऐं उन्हनि जॾहिं मज़म्मत कई ऐं उन्हनि इहा बि ॻाल्हि कई त DSP जेको आहे असांखे इहा ॻाल्हि कई त मां सिर्फ़ु मिटी खणण लाइ जेको आहे हिते कट हणां थो, लेकिन उन्हनि जी मज़म्मत उहो DSP उन मशीन जेको आहे साइड में बीहारे छॾी ऐं पाण वापसि हलिया विया आहिनि। हिननि ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे उन्हनि खे कट हणण खां रोकियो विया। असां जॾहिं ख़बर पई असांखे जैकबाबा जी मीडिया टीम खे, असां जॾहिं हिते पहुतासीं ॾिठोसीं त उन्हनि जी मशीन जेको आहे जंहिंसां कट हणण लाइ उहे हिते आया हुआ उहा मशीन बि हिते पोइ बीठी आहे। ऐं असांजी मीडिया टीम जॾहिं कैमरामैन उते उनजी रिकॉर्डिंग करण लाइ वियो त उते उनखे गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए विया, रिकॉर्डिंग करण खां मना कयो वियो। को नाम नेहाद उन्हनि जो शख़्स हुयो, उन कैमरामैन खे जेको आहे रोकण जी कोशिशि कई, लेकिन तंहिं बावजूद बि असां उहे जेको आहे शॉट्स उहे मनाज़िर जेको आहे कैप्चर करे वरितासीं। हाणे ॻाल्हि इहा आहे त ही पहिरियों दफ़ो न आहे थियो, उनखां 2, 3, 4 दफ़ा पहिरियां बि ईअं थियो आहे त इहो सिमशाख खे कट लॻाए करे पाणी जेको आहे जैकबाबाद जी तरफ़ मोकिलण जी जेको आहे उहा बलूचिस्तान इंतज़ामिया तरफ़ां कोशिशि जेको आहे उहा कई वई आहे। वधीक हिते हितो जा रहवासी आसपास जा रहवासी मूंसां आहिनि त उन्हनि खां सूरत हाल वधीक ॿुधाईंदासीं त उहो ॿुधाईंदा। चाचा साईं छा काथूं कट हणनि पिया? साईं असांजो हे भट्टी ॻोठ लाड़ी बिरोई वेठा आहिनि असांजा, हिते असांजो 200-300 माना घर आहे। हे असांखे जेको मिशन हितां रवानी थी वई, पहिरियों DSP साहिबु आयो, सूबेदार आयो, जेको मिशन चढ़ी करे माना हिननि जे असां विढ़ण जे लाइ तयारु थी वियासीं। हिननि चयो बाबा न असां ईअं माना गाॾी ईअं इहो कयूं था, वरी मोटाईसीं गाॾी, वरी साईं ओॾो माना हुननि जो पंहिंजो बलूचिस्तान जो माना पूरी नफ़री अची वई। अची माना DSP साहिबु ओरियूं टपी आयो, हिन चयो मथां माना झगड़ो थिए। असांखे DC साहिबु बि अची वियो। पोइ DC साहिबु चए बाबा मूंखे तव्हां छॾो, मां हितां जेको आहे त 2-3 लफड़ा कढी करे मां हेॾो माना वटि सां इहो कंदुसि, लूल विझंदुसि या पाइप विझंदुसि। हाणे सी हिन में कुझु फुट बि न आहे सी कड़ में, सिंध जे तरफ़ ॾांहुं फुट बि माना न आहे। पोइ इन जे करे असां हिन जे बिल्कुलु माना तयारी में पूरी 200-300 माण्हू हुया। पोइ हिन चयो मथां फछा थी वञे, झगड़ो थी वञे। पोइ हुननि मिशन बीहारे छॾी वई, पोइ पाण हू हलिया विया। हुन चयो बाबा असां वरी मोटी ईंदासीं रात जो। अच्छा ॿुधायो, जैकबाबा जी इंतज़ामिया में को हिते को अफ़सर वग़ैरह आयो आहे सूरत हाल ॾिसण? साईं पोइ पहिरियों कोई बि न आयो आहे साईं असां वटि। इहो जेको तव्हां हाणे अची पुॻो, हे पंहिंजो पाण असां जेको माना ॻोठ हितां जेके आहिनि माना उन्हनि मां असां पाण खे टकरण न छॾियो आहे, जेको हुननि सां असां ज़बरदस्ती विढ़ण जे लाइ तयारु। बाक़ी हाणे इहा जेका इम्तियाज़ी या पुॼी वई आहे, जा या पुलिस आहे, जा नफ़री आहे असांजी सिंध जी। पहिरियों साईं असां पंहिंजे ॻोठ वारा जेके बि आहिनि, बिरोई साहिबु हुया, जा असां इहे पाण हिमत करे असां हिननि खे बंदि करायो आहे। जी नाज़रीन, हितां जे रहवासी जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि चयो त असां पंहिंजी मदद पाण तहत सभई ॻोठाणा जॾहिं निकिरी आयासीं त पोइ असां जी मज़म्मत ते जेको आहे उहे वापसि हलिया विया। जॾहिं त जैकबाबाद जी पुलिस इंतज़ामिया हिते मौजूदु आहे, लेकिन आला अमलदार जैकबाबाद जा जेके आहिनि उन्हनि में को बि ताहाल हिन वक़्त ताईं को बि जेको आहे उहो सूरत हाल जो जाइज़ो वठणु न आयो आहे। सवाल इहो पैदा थिए थो त हीउ पाणी अगरि हितां ही कट हणनि था त हीउ ज़ाहिरी हिकिड़ी इनखे साज़िश बि चइजी सघिजे थो त बलूचिस्तान जी इंतज़ामिया तरफ़ां झटपट जाफ़राबाद ज़िले जी इंतज़ामिया तरफ़ां इहा साज़िश कई वञे थी त कंहिं बि तरीक़े सां इहो पाणी जेको आहे उहो जैकबाबाद ॾांहुं मुंतक़िल कयो वञे। इन सिलसिले में जैकबाबाद जी इंतज़ामिया खे को ठोस क़दम खणणो पवंदो, सूरत हाल खे कंहिं सही तरीक़े सां जेको आहे उहो मुंहुं ॾियणो पवंदो। जी